अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था नवाब अली मोहम्मद मां HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर जावेद रिंद जी। सिंध जे नाले वारे शाइर अली मुराद दर्द ओठो जे किताब घड़ीअ घड़ीअ जा घाव जी मुहरती तक़रीब रंगमहल शादी हाल में थी गुज़री। तक़रीब जी सदारत सिंधी अदबी संगत जे मरकज़ी अॻुवाण जाम मोहब्बत अली सहतो कई। मुहरती तक़रीब में शाइरनि अदीबनि ऐं साहिबनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब में नाले वारे शाइर परवानू सूमरो, तइलीमी माहिर शाहनवाज़ उन्नड़, गुस्टा अॻुवाण वली मोहम्मद खोसो, शाइर मुमताज़ खादिम मीमुण, सहाफ़ी ज़फ़र अली चांडियो, शाइर सिताब ज़लदारी, अदीब माशूक धारे जो, आजिज़ जोझाणवी, मीर जाम उन्नड़, मोहम्मद रमज़ान लाशारी, अयाज़ अली चांडियो, मुसाफ़िर इलाक़ो, शाइर अली नवाज़ डायरी जाम, आदर्श उन्नड़, मोहम्मद हनीफ़ सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। तक़रीब में सदारती ख़िताब कंदे जाम मोहब्बत सहतो शाइर अली नवाज़ डायरी माशूक धारे जो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त शाइर अली मुराद दर्द ओठो न सिर्फ़ ज़ाती पीड़ा आहिनि पर धरतीअ जे दर्द जी ॻाल्हि करे थो। संदसि शाइरी में सिंध जे हक़नि जी ॻाल्हि ऐं जुस्तजो सॾु ॾिए थो। मुहरती तक़रीब जे ॿिए सेशन में मुशाइरो मुनक़िद कयो, जंहिं दौरान नाम्यारे शाइरनि पंहिंजी शाइरी पढ़ी ॿुधाई ऐं वाह वाह करे छॾी। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।